तारिक आलम सच पूछो दोस्तों, घणी ॻाल्हियूं सभिनी दोस्तनि करे चुका आहिनि, करे विया आहिनि, पर मूंखे सच ॻाल्हाइणु तारिक आलम सेखारियो, हक़ ॻाल्हाइणु तारिक आलम सेखारियो, कंहिंजे ॾाढो झुकण न विकामण तारिक आलम सेखारियो। अॼु चयो थो वञे त अली बाबा कहाणियूं विकिणंदो हो, इन खां अॻु में सरदार शाह चयो त बेदिल मसरूर ऐं सरमद सिंधी खे ॻाइण ई कोन थो अचे फनकारी लाइ, उन जी पैरवी कंदे मदद अली सिंधी थो चवे त अली बाबा कहाणियूं थो विकिणे। ॿुध साईं, कहाणियूं ऐं ड्रामा चैनलनि ते ॾिबा आहिनि, उनजो मुआवज़ो मिलंदो आहे, तव्हांजे अदबी बोर्ड में बि शाइरी ॾिबी आहे त उनजो मुआवज़ो मिलंदो आहे। तव्हां त पंहिंजा ज़मीर था विकिणो, किथे वठा? कहाणियुनि जो विकामण वॾी ॻाल्हि कान्हे, ज़मीर जो विकामण वॾी ॻाल्हि आहे। हिन वक़्त ताईं तव्हां जेको जंहिं माहौल में जंहिं हुन में हलो पिया, हिकिड़े हिन कागज़ जे टुकड़े एवॉर्ड जे करे, हिकिड़ी पुतली जे करे साईं 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 में लॻा स्टेजनि ते अची पुॼो था, वेहो था। शर्म अचणु घुरिजे असांजे सिंधी, जेकॾहिं साञावंद को आहे, अदीब शाइर आहे, दानिश्वर आहे, उनखे इन ते शर्म अचणु घुरिजे त तव्हां सरकारी इदारनि खां वञी पिनो था। अली बाबा त उहा शख़्सियत हो जंहिंजे लाइ कोई कुझु चई बि नथो सघे त हुन में केतिरी ॻाल्हि हुई जंहिं मुंहनि जो दड़ो नाविल ॾिनो असां। त असांजा जेके दरबारी सरकारी बाज़ारी अदीब शाइर दानिश्वर आहिनि, उन्हनि वटि ॻाल्हाइण जो मौज़ू कोन्हे सवाइ इन ते त फिलाणो जेको आहे कहाणी थो विकिणे, फिलाणो जेको आहे ॻाइणो ई कोन्हे, फनकारी कोन्हे। अड़े बाबा, तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो? तव्हां कल्ह अख़बारी कालम लिखंदा हुयो, तव्हांखे बि सुञाणोसि। सभिनी सां रहिया आहियूं, असांखे ख़बर आहे। तारिक सां मुंहिंजी मोहबत सिर्फ़ु इन करे ई त हू सिंध परस्त हो। तारिक मूंखे यादि थो अचे, हिकिड़े भेरे साईं आगा सलीम कुझु ॻाल्हायो पे ईअं साईं GM साहिब जे लाइ, त तारिक एहतजाज कयो। साईं असांजे साईं खे न ॻाल्हायो, बाक़ी जेको वणेसि। उहा हुनजी सिंध परस्ती हुई, शख़्सियत परस्ती न हुई, सिंध परस्ती हुई। त तारिक आलम सां जेको मुंहिंजो वास्तो रहियो, उहो हिकु ई घराणे जो, हिकु ई घर जो रहियो। मां बि हुनजे घर जो भाती हुयुसि, हू मुंहिंजे घर जो भाती हुयो। असीं गॾु खिलियासीं बि, गॾु रोनासीं बि। 80s जो दौरु आहे, जीअं साईं अज़हर शाह चयो त समुंड ते वञी गाॾी खोले, तंहिं वक़्त में हालात बिल्कुलु ठीकु हूंदा हुआ, ऐं तारिक आलम चवंदो त तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर हलायो। त जॾहिं उहा मां पंहिंजी शाइरी हुन में वेही असीं जॾहिं ॿुधंदा हुआसीं न, त यकीन करियो त असांजे जेका रूह खे राहत मिलंदी हुई न, उहा बसि सिर्फ़ु अखियुनि जे लुड़कनि में ई असां यादि करे सघूं था। उहो सचो शख़्स हुयो जेको, ऐं हुन में डेयरिंग एतिरी हूंदी, सलाम आहे हुनजी डेयरिंग खे। उहो असांजे PTV जे हिकिड़े लिखंदो त हुयो, कई ड्रामा हुन लिखिया, सीरियल लिखिया। हिकिड़े ड्रामे में हुन कमु बि कयो, छांवरो ड्रामो। उन में हुन सां गॾु सकीना समूह कमु कयो। मूं ॾिठो त जीअं साम्हूं सकीना आयसि, हथु वठी हुन चुमे,
मूं चयो तारिक अहिड़ी डेयरिंग कंहिंमें बि कान्हे जेका तो में ॾिए। ऐं जॾहिं हिन जो पहिरियों भेरो रहिजी वियल मंज़र छपिजी आयो त ओल्ड कैंपस सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ो उन ते प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें मां बि आयो हुउसि, त मूं तारिक खे चयो तारिक हीउ तूं रहिजी वियल मंज़र में त इश्क करण खां ड्रिॼारियो आहे माण्हुनि खे, हीउ छा कयो आहे तूं? पर अॼु थी ख़बर पए त इश्क ऐं फिश्क में वॾो फ़र्क़ु आहे। हीउ जेको कुझु थिए पियो हाणे उहो फिश्क पियो थिए, उहो इश्क न आहे। उन खां पोइ केतिरनि माण्हुनि तारिक हिकदमि शॉर्टकट करण लाइ, मां नाला नथो खणां, दोस्त अॼुकल्ह जेके नाविल था लिखनि उन में कहिड़ियूं वाहियात ॻाल्हियूं उहे लिखनि था, हू तारिक आलम खे फॉलो करणु था चाहिनि पर मुमकिन कोन्हे। मुश्किल त पंहिंजी जाइ ते आहे पर मुमकिन बि कोन्हे। तारिक अदब लिखियो, जेके सिटूं लिखियूं अणछुहियल सिटूं। तव्हां त जीअं अॼुकल्ह एमफिल ऐं PhD साईं ख़बर हाज़र छा के कॉपी पेस्ट जेको आहे उहो थिए थी पई, तारिक वटि पंहिंजी क्रिएशन हुई। ऐं मूं ॾिठो त वॾनि वॾनि माण्हुनि खे जहिड़े नमूने सां तारिक ॻाल्हाए, हीअ त साईं घाघरे साहिब जी महिरबानी आहे, सिंधी अदबी संगत खे सलाम आहे ऐं हिन शाख खे तव्हांजी जागरता जी तंज़ीम खे जंहिं तारिक आलम खे यादि कयो आहे, छो त तारिक आलम हिन सरकारी दरबारी हुजे हा न त अॼु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हुनजी वरसी मल्हाई वञे।